अस्सलाम वालेकुम दोस्तों, नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारी आहे तकरार ड्रामे जी, इन ते रिएक्शन तव्हांखे ॾींदा हलूं। त इन में जेको आहे बिल्कुलु बख़्त नवाब खान खां मोटंदो ऐं मूसा ऐं बख़्त जेको आहे न मीर जे हथ चढ़ी वेंदो ऐं अहिड़ो तिनी सां हालत कंदा तादी कंदा। छा इहो सच आहे या वरी बख़्त हितां निकिरी वेंदो? बिल्कुलु दोस्तों, सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे शायदि खुसो वीलोग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, तव्हां ॾिठो ड्रामो एंड थियो जाते नवाब खान जे गॾु हुयो बख़्त ऐं मूसा ऐं मीर ॻोठ जे ॿाहिरियां बीठा हुया। हाणे हिते वापसी में छा थींदो? बिल्कुलु दोस्तों, वापसी में नवाब खान पंहिंजा माण्हू मोकिलींदो रस्तो साफ़ करण जे लाइ, जीअं कोई हुजे त हेॾो होॾे थी वञे। लेकिन उतो बख़्त बि वापसी ते निकिरण जी ॿिए तरह रस्ते खां कोशिशि कंदो, लेकिन मीर ऐं मूसा इन जो पूरो पीछो कंदा, इन खे पकड़ण जी कोशिशि कंदा या इहा कोशिशि कंदा त ॾिसूं निकाब लाइ हीउ शख़्स केरु आहे। लेकिन बख़्त खे निकाब लॻल हूंदो आहे, परे खां त कोई सुञाणे न सघंदो आहे त कहिड़ो आहे। लेकिन हू कोशिशि कंदा वेझो वञूं ऐं वेझो वञण जे चकर में घणो कुझु गंद बि थी सघे थो, जहिड़ो बि हिननि जो थी सघे थो। लेकिन पूरो शक हिननि जो पोइ बि बख़्त जे मथां हलियो वेंदो, जंहिं सोणी खे अगवा कयो उहो बख़्त आहे ऐं बख़्त नवाब खान सां ॿधल आहे ऐं बावल जे अॻियां हली करे मूसा इहा कोशिशि कंदो त बख़्त जा जेका न इहा गद्दारी आहे साम्हूं कयां, बावल जी एतबार मतिलबु ख़तमु थी वञे बख़्त जे मथां, पोइ बख़्त खे लिटाइण में साझो थींदो। अहिड़े हिसाब सां हू मूसा जी इहा चाल आहे त बावल जे साम्हूं आणियो इन जी गद्दारी बख़्त जी पूरी कोशिशि कंदा ऐं पुलिस बि हिननि जे पोयां आहे। दोस्तों सिजावर खान बि कराची हलियो वेंदो, लेकिन उन खां पोयां हिननि जो वॾो हाणे मेल मचंदो, मलाखड़ो मचंदो ऐं ड्रामो अहिड़ो त मज़ो कंदो। हाणे तव्हां ॾिसजो अचण वारे किस्तनि में, ऐं जेको आहे 2-3 किस्तनि ताईं सिजावर बि तव्हांखे नज़र न ईंदो, इलाज लाइ होॾे हूंदो आहे, लेकिन उहो साइड थी वियो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा।